इमरान ख़ान जे गिरफ़्तारीअ खां पोइ सॼे मुल्क में बाहि ॿरी वई आहे। मछिरियल माण्हुनि पारां फ़ौजी ठिकाणनि ते हमला कया विया आहिनि। रावलपिंडी में मछिरियल माण्हुनि पाक फ़ौज जे हेडक्वार्टर GHQ ते चढ़ाई करे भॼनराह कई ऐं नारेबाज़ी कई। लाहौर में PTI जे मछिरियल कारकुननि कोर कमांडर हाउस ते चढ़ाई कई ऐं कोर कमांडर हाउस में दाख़िल थी बाहियूं ॾियणु शुरू कयूं। क्वेटा ऐं ॿियनि इलाइक़नि में बि PTI जे मछिरियल कारकुननि पारां छावणियुनि ऐं फ़ौजी ठिकाणनि ते पहुची भॼनराह कई वई। फैसलाबाद में पुलिस जे फायरिंग में केतिराई कारकुन ज़ख़्मी थी पिया। कराची में PTI पारां शाहराह फैसल खे बंदि करण जी कोशिश कई वई। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरनि बैदि केतिराई कारकुन गिरफ़्तार कया विया। कराची पुलिस अली ज़ैदी ऐं MPA अदील अहमद सिंगर समेत केतिरनि ई अॻवाननि खे बि गिरफ़्तार करे वरितो आहे।